नाज़रीन उमरकोट से असां रिपोर्ट शेयर कई है दर्शन देव भील। रिपोर्ट मूजिब पेटे अलिफ उमरकोट ज़िले के उस्तादन तरफां कराची में प्राइमरी उस्ताद की न्याणी से ॾाढाई कंदड़ जवाबदारन की गिरफ्तारी लाइ हथन में प्ले कार्ड खड़ी पेटे अलिफ की अगवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौके ते पेटे अलिफ के अगवाणन मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त प्राइमरी उस्ताद सिंध की न्याणी बुशरा राजपर से वहशी दरिंदगी की सख्त लफ्ज़न में मुज़म्मत कयूं था और इज्तमाही ॾाढाई कंदड़ जवाबदारन के सरेआम फांसी ॾिनी वञे। पेटे अलिफ ज़िले उमरकोट पारां मरकज़ी सॾ ते कराची की शागिर्द न्याणी बुशरा राजपर से जिनसी ॾाढाई खिलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाज, जवाबदारन की गिरफ्तार करण जो मुतालबो। हिनन IG सिंध वज़ीर आला सिंध चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान समेत इख्तियारन खां पुरज़ोर मुतालबो कंदे चिताव ॾिनो त इज्तमाही ॾाढाई जो शिकार बणियल न्याणीअ सां इंसाफ़ न थियो त सॼे सिंध अंदर पेटे अलिफ जे प्लेटफॉर्म तां एहतजाज तहरीक तेज़ कई वेंदी। मीडिया जा नुमाइंदो दोस्तों अस्सलाम वालेकुम। जीअं त असांजे पेटे अलिफ अॻवान उस्ताद मोहतरम साईं सुलेमान राजपर जी न्याणी सां जेका ज़्यादती थी है, असां उनजी सख़्त लफ़्ज़नि में जेका असां मज़म्मत करियूं था ऐं DIG कराची खां इहो मुतालबो करियूं था त जेको सो महिरबानी करे फौरी तौर ते जवाबदारनि जे ख़िलाफ़ एक्शन वठे ऐं इन जो केस जेको है ATC कोर्ट में हलायो वञे ऐं असांजी उन नियाणी खे जेको है सो सिंध जी नियाणी खे इंसाफ़ मिले ऐं इहा जेका आहे असां इन जो जेको पेटे अलिफ उमरकोट जे तरफ़ां जेको इतिहाद कयो है ऐं इन में इहो असां पंहिंजो रिकॉर्ड जेको है सो करायूं पिया ऐं अगरि इंसाफ़ न मिलियो त असां पंहिंजो जेको एहतियात जो जेको दायरो आहे उहो जेको आहे असां वधीक जेको आहे सो उनखे जेको आहे सो अॻिते वधाईंदासीं। उनजी न्याणीअ सां कंहिं गुंडनि कंहिं लोपर छोकिरनि उनजी छोकिरीअ खे खणे सॼी राति ज़्यादती कई ऐं बेहोशीअ जी हालत में उन न्याणीअ खे रोड ते उछले विया। उनजे सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं असां पुरअमन रैली कढी आहे ऐं पुरअमन रैलीअ जो असांजो मक़सदु आहे त उन्हनि लोपर छोकिरनि जे ख़िलाफ़ कहिड़ी FIR कटी वञे त उन्हनि खे सज़ाए मौत मिले, ऐं पीउ खे वरी न्याणीअ सां का ज़्यादती न कनि ऐं इन जे लाइ सभु खां पहिरीं चवंदो तव्हां दीनो दॿड़ो खे ग्रुप जो गुज़ार कनि। राजपर